रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 3 मई 2022 सूमर जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण आऊं अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां अवां जी ख़िदमत में पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। खंभे गुम कयल इंसाफ़ दायो जी गुमशुदगी खे 5 साल मुकमिल। संदसि बाज़ियाबी लाइ लाड़काणे में एहतजाज कयो वियो। खंभे गुम कयल माण्हुनि वारे केस में इस्लामाबाद हाई कोर्ट पारां मुशरफ खां अॼु ॾींहं ताईं समूरनि वज़ीर आज़मनि खे नोटिस ॾियण जो हुकम। सिंधियुनि सां थींदड़ ज़्यादतियुनि ख़िलाफ़ टोरंटो में लांग वाक जो आगाज़। सिंध में पाणी जी खोट अञा बि ख़तमु न थी, केतिरियूं ई ज़मीनूं बंजर बणिजी वियूं। पाणी लाइ मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। लाड़काणे में वॉइस ऑफ सिंध सुजागी फोरम ऐं खंभे गुम कयलनि जे ख़ानदाननि खंभे गुम कयल लाड़काणे वासी इंसाफ़ दायो खे 5 साल मुकमिल थियण ते नाले वारे अदीब शाइर ऐं मुहक़िक़ ताज जोई जी अॻुवाणी में इंसाफ़ दायो समेत सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि मां खंभे गुम कयल माण्हुनि जी आज़ादी लाइ प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो, जिते हुननि खंभे गुम कयलनि जी तस्वीरनि वारा प्ले कार्ड खणी सख़्त नारेबाज़ी कई, जंहिंमें खंभे गुम कयल माण्हुनि जे वारसनि औरतनि मर्दनि ऐं ॿारनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते ताज जोयो, सीनियर क़ौम परस्त अॻुवाण सरफराज़ मेमण, आदिल अब्बासी, अफ़साना अक्सा दायो ऐं ॿियनि चयो त लाड़काणे जे नज़र मोहल्ले वासी नौजवान इंसाफ़ खे 29 मई 2017 ते पंहिंजे दर्जी जे दुकान तां खंभे गुम कयो वियो, जंहिंखे 5 साल मुकमिल थी विया आहिनि, जंहिंजी अमड़ शुगर ऐं दिलि समेत मुख़्तलिफ़ बीमारियुनि में मुब्तला थी नौजवान पुट जी आज़ादी जी आस में बीमारी जे बिस्तरे ते पियल आहे। हुननि चयो त सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि मां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुर्तज़ा जुनेजो, अयूब कांधड़ो, सुहेल भट्टी, फ़तह मोहम्मद, काशिफ़ टगड़, सोहबत खोसो, शाहिद सूमरो, सजाद हुसैन बुरड़ो, परवेज़ सरगाणी, मोहम्मद अली चांडियो, ज़फ़र चांडियो, फ़कीर एजाज़ समेत केतिरनि ई माण्हुनि खे सालनि खां वठी खंभे गुम कयो वियो आहे, जिन जा वारिस सालनि खां वठी उन्हनि जे इंतज़ार में सख़्त अज़ियत में मुब्तला आहिनि, पर केतिरा ई साल गुज़रण बावजूदि संदन को ॾस पतो न पइजी सघियो आहे। हुननि चयो त खंभे गुम कयल बेगुनाह आहिनि। उन्हनि मां केतिरा ई नौजवान अहिड़ा बि आहिनि जिन जूं उमिरियूं 17 खां 20 वरहनि जे लॻभॻि आहिनि। उन्हनि मथां के केस बि न आहिनि। जेकॾहिं उन्हनि मथां के केस आहिनि त उन्हनि खे अदालत में पेश कयो वञे ऐं सालनि खां वठी कंहिं खंभे गुम करणु आइन ऐं कानून जी भञकड़ी आहे। तंहिं करे असां मुल्की अदलिया समेत ॿियनि वस वारनि खे अपील था करियूं त इंसाफ़ दायो समेत सिंध मां खंभे गुम कयल समूरनि माण्हुनि खे आज़ादु कराए संदन घर भातियुनि में छायल बेचैनी ख़तमु कई वञे। इस्लामाबाद हाई कोर्ट गुम थियल माण्हुनि जे केस में वफ़ाक़ी हुकूमत खे अॻूणे आमर जनरल परवेज़ मुशरफ खां वठी अॼु ताईं समूरनि वज़ीर आज़मनि खे नोटिस जारी करण जो हुकम ॾेई छॾियो। इस्लामाबाद हाई कोर्ट जे चीफ जस्टिस अतहर मीनल्लाह 15 सुफ़नि जो हुकमनामो जारी कयो आहे, जंहिंमें आइनी भञकड़ियुनि ते अटार्नी जनरल खे दलीलनि लाइ आख़िरी मौक़ो ॾींदे चयो आहे त गुम थियल माण्हुनि खे अदालत पेश करियो या रियासत जी नाकामी जो जवाज़ ॾियो। अदालत वफ़ाक़ी हुकूमत खे परवेज़ मुशरफ खां वठी अॼु ताईं समूरनि वज़ीर आज़मनि खे नोटिस जारी करण जो हुकम ॾिनो ऐं चयो त छो न अदालत समूरनि चीफ एग्ज़ीक्यूटिव ते आइन सां मुबैना मुखालफ़त ते कार्रवाई करे। परवेज़ मुशरफ पंहिंजे किताब में लिखियो त जबरी गुमशुदगियूं रियासत जे अणएलानी पॉलिसी हुई ऐं हर चीफ एग्ज़ीक्यूटिव उन तासर खे ख़तमु करे ऐं वज़ाहत करे त छो न उन्हनि संगीन गद्दारी जे ॾोह तहत कार्रवाई कई वञे। इस्लामाबाद हाई कोर्ट मुदसर नारो समेत 6 गुम थियल माण्हुनि खे 17 जून ते इस्लामाबाद हाई कोर्ट में पेश करण जो बि हुकम ॾिनो
ऐं चयो त 6 गुम थियल माण्हुनि खे अदालत साम्हूं पेश न करण जी सूरत में असराइती जांच में नाकामी जी वज़ाहत करियो। अदालत हुकुम ॾिनो त घरू सेक्रेटरी अदालती हुकुम जी कापी वज़ीर अज़मन काबीना मेंबरनि साम्हूं रखे। फ़ैसिले में चयो वियो त वज़ाहत करियो त जबरी गुमशुदगियुनि जी अणऐलानियल पॉलिसी सां क़ौमी सलामती खे ख़तरे में छो विधो वियो। अदालत हुकुम ॾिनो त वफ़ाक़ी हुकूमत अदालती मुआवन आमना मसूद जंजुआ जे तजवीज़नि खे ग़ौर हेठि आणे ईंदड़ ॿुधणी ते रिपोर्ट पेश करे। इस्लामाबाद हाई कोर्ट फ़ैसिले में चयो त गुम थियल माण्हुनि जे बाजाब न थियण जी सूरत में मौजूदा ऐं अॻूणा घरू वज़ीर अदालत में पेश थियनि ऐं ॿुधाइनि त पटिशनर्स ते फ़ैसिलो ॾेई ग़ैर ज़िम्मेवारी ते मथनि ॻरा ॾंड छो न लागू कया वञनि। फ़ैसिले मूजिबि अटार्नी जनरल अदालत खे मुतमिन करे त मुस्तक़बिल में जबरी गुमशुदगी न थींदी। वफ़ाक़ी हुकूमत गुम थियल माण्हुनि जी फैमिली मेंबरनि खे पंहिंजे ॾुखियाईनि खां अवाम खे आगाह करण लाइ क़दम खणे। फ़ैसिले में चयो वियो आहे त यकीनी बणायो वञे त प्रिंट ऐं इलेक्ट्रॉनिक मीडिया में का अणऐलानियल सेंसरशिप नाहे। गुम थियल माण्हुनि जे घराणनि जे ॾुखियाईनि खे उजागर करण में प्रिंट ऐं इलेक्ट्रॉनिक मीडिया जो अहम किरदारु आहे। ईअं लॻे थो त मीडिया रियासती ताक़त जे ग़लति इस्तेमालु ऐं बुनियादी हक़नि जे भञकड़ियुनि खे नज़रअंदाज़ करे थो या तरजीह नथो ॾिए। अदालत घरू सेक्रेटरी खे अदालती हुकुमनि ते अमल दरामद लाइ कापी मोकिलण जो हुकुम पिणु ॾिनो। हिकु पासे महांगाई जो तूफ़ान आहे त ॿिए पासे मिसकीन माण्हू ख़ुदकशियूं करण ते मजबूर आहिनि। भान सईदाबाद में नौजवान पिणु परेशानियुनि खां तंग थी पाण खे बाह ॾेई ज़िंदगी जो अंत आणे छॾियो। मेहराण कॉलोनी जे रहवासी परवेज़ अली उर्फ़ परू सोलंगी पंहिंजे मथां पेट्रोल हारे पाण खे बाह ॾिनी। नौजवान जो 70% जिस्म सड़ी वियो हो, जंहिंखे कराची मुंतक़िल कयो वियो त फ़ौत थी वियो। नौजवान हारपो कंदो हो, गुरबत ऐं बेरोज़गारी सबबि परेशान रहंदो हो। कंहिं ॻाल्हि ते पीउ सां पिणु हुनजी मुंहमारी थी हुई, जंहिं बाद नौजवान पाण खे बाह ॾेई ज़िंदगी जो अंत आंदो। सिंध में पाणी जी खोट बरक़रार आहे, जॾहिं त पाणी जी खोट ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा पिणु कया विया। अवामी जमहूरी पार्टीअ जे सॾ ते सखर में AGP अॻवान आशिक़ चाचुड़, हकीम ज़गेजो, शाह मोहम्मद इंढड़, अब्दुल शकूर ऐं अब्दुल वहीद भयो जी अॻवानी में एहतिजाज कयो वियो। ख़ैरपुर नाथन शाह में पिणु अॻवानी साक गाॾही, एडवोकेट मुस्तफ़ा चांडियो, हफ़ीज़ लेगारी, जब्बार सियाल ऐं ॿिनि जी अॻवानी में एहतिजाज कयो। वारह में AGP अॻवान मोहम्मद सालेह चांडियो जी अॻवानी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। लालू रैंक में मोहम्मद पुनहल चांडियो, लाड़काणे में दुर्महद बुरड़ो ऐं ॿिनि जी अॻवानी में एहतिजाज कयो वियो। जॾहिं त लाड़काणे में एहतिजाजी मुज़ाहिरे में AGP जे मरकज़ी सदर एडवोकेट सैद लाल मोहम्मद शाह, करम हुसैन वसाण, एडवोकेट अयाज़ चांडियो ऐं ॿिनि शिरकत कई। उन मौक़े ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त हुकूमत तेल जी क़ीमत वधाए सॼे मुल्क में महांगाई जो वॾो बम किरायो आहे, त ॿिए पासे वरी सिंध में पाणी जी खोट कई आहे। उहा खोट कुदरती न पर हथरादू आहे। वफ़ाक़ पाणी ते धाड़ो हणी रहियो आहे। सिजावल जुणेजो में पाणी जी हथरादू खोट ख़िलाफ़ पिणु एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंजी अॻवानी अब्दुल वहीद चांडियो, अली मुहम्मद भुट्टो, हाफ़िज़ सिकंदर जेसर, इदरीस भुट्टो ऐं ॿिया करे रहिया हुआ। मेहड़ में SUP पारां पाणी जी खोट ख़िलाफ़ हाजी ख़ान मारफाणी, सिकंदर सोढर, उमर तीवणो, सरवर सोढर, मिठल सोढर ऐं ॿिनि जी अॻवानी में सख़्तु एहतिजाज कयो वियो। उन मौक़े ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त वाहन ऐं शाखनि जी घाटी नाहे थी, पाणी जी सख़्तु खोट पैदा थी वई आहे। हुननि मुतालबो कंदे चयो त हफ़्ते अंदरि पाणी न पहुतो त औरतुनि ऐं ॿारनि सां गॾु इंडस हाईवे ते धरणो हयो वेंदो। मेहड़ जे समूरनि वाहन ऐं शाखनि में पाणी जी खोट ख़तमु कई वञे ऐं फौरी तौरु शाखनि ऐं वाहन जी घाटी कराई वञे। गुजे में पिणु पाणी जी बदतरीन खोट ख़िलाफ़ सिंध यूनाइटेड पार्टीअ जे अॻवान वकार मेमण, पोरित मज़ाहिम तहरीक जे अॻवान ज़ाकिर शाह, फीज़ान इस्माइल, गस्टा अॻवान शिराज़ मेमण, माशूक जावरी, सूफ़ी हुसैन जोखियो, कामरेड शुएब मेमण, साफ़ी शकूर मेमण ऐं ॿिनि जी अॻवानी में पाणी जी हथरादू खोट ख़िलाफ़
सख़्त एहतजाज कयो वियो। खैरपुर नाथन शाह में क़ौमी अवामी तहरीक जे सॾ ते पाणी खोट ख़िलाफ़ मेन बस स्टॉप ते एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। एहतजाज जी अॻुवाणी सूमर चांडियो, जावेद चांडियो, एडवोकेट आकाश लाखेर, सदाम कल्होड़ो, रशीद लिगारी ऐं नज़ीर लगारी करे रहिया हुआ। उन मौक़े ते अॻुवाण चयो त सॼी सिंध में शदीद पाणी जी खोट आहे। कैनालनि शाखनि ऐं वाहन में वारी पई उॾामे, शाखनि जो खाटियूं नथियूं करायूं वञनि, जंहिं करे पुछड़ी में पाणी नथो पहुचे। फसल सुकी विया आहिनि, चौपायो माल उञ विघे मरी रहियो आहे। पाणी न हुजण करे केन शाह समेत सॼी सिंध में सोकड़े ऐं ॾुकार वारी सूरतहाल पैदा थी वई आहे। जर खारो बणिजी वियो आहे, जंहिंजे करे परेशानी में मुब्तला आहियूं। सिंध में पाणी जी खोट ख़िलाफ़ सियासी समाजी तंज़ीमनि जे अॻुवाणनि ऐं साफ़ियनि हैदराबाद में ओल्ड कैंपस खां रैली कढी प्रेस क्लब साम्हूं एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो। धरणे में शरीक अॻुवाणनि सिंध जे पाणी ते पंजाब जे धाड़े ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते सीनियर साफ़ी नेमत खोड़ो, जसकम अॻुवाण डॉक्टर नियाज़ कालाणी, पुनल सारियो, सिंधियाणी तहरीक जी अॻुवाण ज़ीनत समो, सुहेल भट्टी, सिंधिया विक्यो रांझाणी, इरफान चांडियो, वाजिद मला, मोहम्मद अली ख़ासकेली, मदद अली ख़ासकेली ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त सिंध जे पाणी ते पंजाब जो कब्ज़ो आहे, जंहिं सबबि सिंध खे पाणी नथो मिले। सिंध सां पाणी जे मामले में नाइंसाफ़ी कई पई वञे। सिंध जो पाणी बंदि करे सिंध जे माण्हुनि खे उञ मारण दहशत गर्दी आहे। पंजाब में डैम ठाहे उन्हनि खे पाणी सां भरियो पियो वञे, पर सिंध सुकी रही आहे। सॼी सिंध जा माण्हू पाणी फुड़ेले तड़पी रहिया आहिनि। हुन चयो त सिंध में पाणी न हुजण करे सिंध जा नंढा तोड़े वॾा आबादगार सख़्त परेशान आहिनि। पंजाब धाड़ियल कैनाल ऐं वाह कढी सिंध जे पाणी जी चोरी जा नवां तरीक़ा ॻोल्हे वरिता आहिनि। सिंधू नदी असांजी माउ आहे, उनजी बेहरूम ते क़बूल न कंदासीं। हुननि चयो त पाणी वारे वफ़ाक़ी वज़ीर ख़ुर्शीद शाह खे फ़ौरी तौरु हटायो वञे, छो त हू पाणी चोरी में बराबरि जो ज़िम्मेवार आहे। सखर में पिणु पाणी जी खोट ख़िलाफ़ सिविल सोसाइटी जे सॾ ते हाजी जावेद मेमण, इमदाद फिलपोटो, सफ़िया बलोच, माजिद डौर, राहिला, डॉक्टर आयशा धारेजो, हसीब जुणेजो, ग़ुलाम मुस्तफ़ा फिलपोटो, सरवेज महर, ग़ुलाम हुसैन चाचोड़, इरशाद पीरज़ादो, बचल महर, नईम बलोच, तारिक घुमरो, तसदुक अब्बास सोलंगी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में प्रेस क्लब आॾो 6 कलाक बुख हड़ताल कई। उन मौक़े ते अॻुवाण चयो त सिंध जे कैनाल में वारी उॾामी रही आहे। 1.5 करोड़ एकड़ ज़रई ज़मीन ते फसल जी पोखाई ख़तरे हेठि आहे। सिंध जी आबी जीवत, झंगली जीवत, पखी पिरंदनि सां गॾु इंसानी आबादी पाणी न मिलण सबबि उञ विघे मरी रही आहे। ठठे में सियासी समाजी कारकुननि पाणी जी खोट ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो, जॾहिं ते एहतजाज जी अॻुवाणी मुनवर भुट्टो, यासिर जाखिरो, हैदर शोरो, हाजन सोलंगी, अकबर शोरो ऐं ॿिया करे रहिया हुआ। अॻुवाणनि चयो त सिंधू दरिया में 80% पाणी जी खोट आहे, जंहिं सबबि फसलनि जी पोखाई बि शुरू थी नाहे सघी। हुननि मुतालबो कयो त सिंध खे पंहिंजे हिसे जो पाणी फ़राहम कयो वञे। कैनेडा जे शहर टोरंटो मां सिंधी फाउंडेशन जे सरबराह सूफ़ी लिगारी जी अॻुवाणी में सिंधियुनि सां थींदड़ ज़्यादतियुनि ख़िलाफ़ ऐं उन्हनि जे हक़नि लाइ आवाज़ उथारण लाइ 28 मई खां लॉन्ग वॉक जी शुरूआति कई वई आहे। लॉन्ग वॉक 15 जून ते ओटावा पहुची कैनेडियन पार्लियामेंट आॾो उनजी पुॼाणी कंदो। उन मौक़े ते कैनेडियन पार्लियामेंट जे मेंबरनि खे सिंध जे बरंदड़ मसइलनि ते यादाश्तनामो पेश कयो वेंदो। उन मौक़े ते पार्लियामेंट आॾो सूफ़ी लिगारी जी अॻुवाणी में जलसो पिणु थींदो, जंहिंमें सूफ़ी लिगारी सां गॾु मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा अॻुवाण ख़िताब कंदा। टोरंटो में लॉन्ग वॉक जी शुरूआत जे मौक़े ते सूफ़ी लिगारी समेत मुख़्तलिफ़ अॻुवाणनि ख़िताब कयो। उन प्रोग्राम जी मुकमिल कार्रवाई अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया आहियूं। From Sindhi Foundation, I am thankful to you all, and I would like to invite Mr. Ghanshyam to speak few words. Thank you.
दोस्तों भाइरों एंड भेनरों, ये अॼु जी जेका लॉन्ग वॉक आहे सिंधी फाउंडेशन जी तरफ़ां आहे, हीअ सेकंड वॉक आहे। पहिरीं जेका आहे सा न्यूयॉर्क खां वाशिंगटन ताईं हुई, ऐं ॿी हीअ वॉक जेका आहे सा टोरंटो खां वठी ऑटवा ताईं हुई। हिन जो असुलु मक़सदु सिंध जे मसइलनि खे, ख़ासि करे जेके माहौलियात ऐं इंसानी हक़नि जी लताड़ सिंध में या पाकिस्तान में या अहिड़ा ॿिया मसइला जेके सिंध जे तमामु सॼी क़ौम जे दिलि वटां आहिनि, उन्हनि खे उजागर करण लाइ ऐं इंटरनेशनली उन्हनि खे साम्हूं ॿियनि माण्हुनि जेके दुनिया जी ॿियूं डायस्पोरा आहिनि या दुनिया जा जेके उहे दर्दमंद माण्हू जेके उन क़िस्म जे मसइलनि सां क़ौमूं गुज़रियूं आहिनि, उन्हनि खे उजागर करण लाइ ई आहे। ऐं हीअ जॾहिं अनाउंस कयो ऐं असांखे अप्रोच कयो कैनेडियन सिंधी एसोसिएशन खे, जंहिंजो मां हुन वक़्तु प्रेसिडेंट हुयुसि। हुन वक़्तु असांजो ॿियो दोस्त दिलीप रतनाणी साहिबु आहे, जेको हिन वक़्त जो प्रेसिडेंट आहे, त असां हुनखे सहकार कयोसीं ऐं कैनेडा जूं कुझु ॿियूं ऑर्गेनाइज़ेशन्स बि हुनखे सपोर्ट कनि पियूं, जंहिंमें वर्ल्ड सिंधी कांग्रेस हितां जो चैप्टर आहे उहो बि सपोर्ट करे पियो, ऐं इंटरनेशनल स्ट्राइकी कांग्रेस आहे उहे बि सपोर्ट कनि पिया, ऐं बलोच दोस्तनि जी जेका US जी ऑर्गेनाइज़ेशन्स आहिनि उहे बि सपोर्ट कनि पियूं। ऐं असां हिन सां गॾु आहियूं त जीअं हीअ असुलु जेके सिंध जा मसइला आहिनि उहे दुनिया जी लेवल ते उजागर कनि। महिरबानी। थैंक यू साईं घनश्याम। हाणे मां रिक्वेस्ट कंदुसि अभी कोशी बनसारी खे त कुझु लफ़्ज़ पंहिंजी तरफ़ां पेश कनि। थिया आहियूं असां पंहिंजो सिंधी नियाणियुनि जे लाइ, ऐं काफ़ी असांजा ॿिया बि मैटर्स आहिनि जेके तव्हां असांजा बैनर्स ॾिसो पिया, तव्हां रीड करे सघो था। त ऐं सभु थोरो 2 मिंट ई वठंदसि, ज़्यादा डिटेल में कोन ॻाल्हाईंदसि। असांजा ॿिया ब्रदर्स सिस्टर्स आहिनि, उन्हनि खे बि मौक़ो ॾींदसि। त बसि मुंहिंजो चवण जो मतिलबु बसि इहो आहे त असां जी सिंधी गर्ल्स आहिनि, सो उन्हनि जो स्टाफ फोर्स जेको आहे कन्वर्सेशन कनि था, उन्हनि खे असां सिंधी बचाए सघूं था। असांजा सिंध जा जेके माण्हू आहिनि उहे उन्हनि खे सेव करे सघनि था। एंड असां सां गॾु सभु सिंधी गॾु आहिनि हिते, ऐं असां सभिनी हिननि मैटर्स खे सपोर्ट कयूं था, जेके बि तव्हां बैनर्स ॾिसो पिया हिते। सो थैंक यू सो मच। ऐं ॿियनि खे बि मौक़ो ॾींदसि कुझु चवण जे लाइ। थैंक यू। Thank you, Koshi Bansari. Now I would like to give mic to Mr. Dilip Ratnani, and he will speak few words on this walk. Thank you. All right, thank you very much, everybody. I'm really thankful that everybody came here throughout the Toronto, and here we are supporting this long walk of Sindhi Foundation. We are here in the downtown Toronto. This long walk is 400 kilometer long, and we'll be marching towards Ottawa. We are demanding that Hindu girls are forcibly converted. Those should stop immediately, and they should be given protection as per country's constitution. The second thing that we are also doing this walk for the water crisis in the Sindh, and we are telling the Pakistani government that Sindhi need their due share for water. That's number 2. And also we are looking for environmental justice for Sindhi people, at the same time the Baloch people, all the oppressed nation within Pakistan. We are demanding from Pakistan and those authorities that we need our rights, and we are doing this long march, long walk for our rights. मां हिकु दफ़ो वरी सिंधी फाउंडेशन जो जेको सरबराह लेगारी साहब, उन्हनि खे बि मुबारकबाद ॾियां थो त हिन लॉन्ग मार्च, सेकेंड लॉन्ग मार्च आहे जेको हिननि हितां शुरू कयो आहे, ऐं कैनेडियन सिंधी एसोसिएशन इन लॉन्ग मार्च खे सपोर्ट करे पई, ऐं असां इहो लॉन्ग मार्च ऑटवा ताईं कंदासीं। तव्हां समूरनि दोस्तनि जी, भाइरनि जी, भेनरुनि जी महिरबानी जेको तव्हां पंहिंजे टाइम मां हिते पहुतायो। Once again, you can see the water crisis in Sindh. Sindhi children are dying from drinking contaminated water. This is our demand. Sindhi is a nation. Sindh is our homeland,
This is our right. We have our land from 5,000 years. So Sindhi is our identity. We want to keep intact our identity, and that is also one of the purpose that we are losing our identity, and we want to raise awareness about our identity, and we want to raise awareness about this forced disappearances. Right now, the forced disappearances are going on in Pakistan, and we highly demand from international community and at the same time from Pakistani authorities that when you disappear a person is an extrajudicial act. This is violence of rights. This is violation of rights. So we want a right. This is the awareness and we are raising the awareness for freedom, nature, and love. Long walk. You can see that banner. Also, we are looking for the justice for Nazim Jokyo. That gentleman was killed when he was trying to save the environment of Sindh. That gentleman, you can see the picture of Nazim Jokyo. We are raising a voice for Nazim Jokyo that he should get justice as well. And also other disappeared people in Pakistan and in Balochistan and in Sindh, they must be brought under justice system. And I'm once again thankful to Mr. Legari and Talpur Saab and our other friend. They came all over from Toronto. Thank you very much. Thank you very much. Now I am passing mic to Chief Executive Officer of Sindhi Foundation, Mr. Munawar Nagar. सबका पेरी आउं सभिनी कैनेडियन सिंधियुनि जो शुक्रगुज़ार आहियां त तव्हां पंहिंजे कीमती वक़्त मां कुझु वक़्तु कढी हिन अहम हिकिड़े प्रोग्राम में आया आहियो छाकाणि त आउं सम्झां थो त कैनेडा में कॾहिं अहिड़ो प्रोग्राम लॉन्ग वॉक जो कॾहिं न थियो आहे ऐं मां तव्हांजी महिरफ़त सिंध जे माण्हुनि खे ॿुधाइण थो चाहियां सिंध जा माण्हू हींअर तमामु वॾी हिकिड़ी मुश्किलात ॾुखियनि हालतुनि में आहिनि असां तव्हां हिकिड़े तमामु बहितरीनु मुल्क में वेठा आहियूं ऐं असां थोरी देरि खां पोइ मुंहिंजा 4-5 दोस्त ख़ासि तौर ते यूके मां असांजी भेण रज़िया जोणे जो उहा उतां आई आहे 424 किलोमीटर पंहिंजे पंधु करण जी पूरी कोशिशि कंदी त सॼो पंधु कनि ऐं मीर मुज़फ़र जेके मुंहिंजा दोस्त आहिनि हिते रहनि था उन्हनि जी बि कोशिशि आहे ऐं उन्हनि जो साथ आहे उन्हनि जॾहिं इहो चयो त आउं तव्हां सां वॉक कंदुसि जेका हिते तव्हां कंदो उन जी महिरबानी भाज़ुल्फ़ार जी महिरबानी जेको पंहिंजो कैलगरी मां आया आहिनि ऐं उहे बि हितां असां सां गॾु वॉक कंदा त बुनियादी तौर ते असीं छो पिया ई वॉक कयूं माण्हू चवंदा आहिनि इन ॻाल्हि जो फ़ाइदो कहिड़ो सिंध जे माण्हुनि में इहा ॻाल्हि सिंध जी कामयाबी थींदी ऐं थोरी देरि खां पोइ तव्हां मां काफ़ी थोरो हली लाइव वेंदुसि तव्हां मुंहिंजे फेसबुक ते उहे मुख़्तलिफ़ मुंहिंजा वीचार ॿुधंदो बुनियादी तौर ते मसइलनि खां सभु असीं आगाह आहियूं फोर्स कन्वेजन इनफोर्स डिसअपीयरेंसिस खोड़ सारा मसइला आहिनि पर ही मोहबत जो पंधु करे असीं कैनेडा जे पार्लियामेंट ताईं पहुची कैनेडा जे पार्लियामेंट जे मेंबरनि खे ॿुधाइण था चाहियूं ऐं अॼु मूंखे ख़ुशी आहे त कल्ह हिकिड़े मेंबर ऑफ पार्लियामेंट वारो उन वाइदो कयो आहे त उहो असांजे उन पंध में शरीक थींदा इहा पंहिंजी कामयाबी मां हिते कोन रहंदो आहियां तव्हां दोस्तनि ते इहे ज़िम्मेवारियूं थियनि थियूं त तव्हां कैनेडा जे पार्लियामेंट जे मेंबरनि खे चओ त उहे सिंध जी ॻाल्हि कनि सिंध खे अॻिते वधाइनि छाकाणि त ॾिसो असीं पुरमन माण्हू आहियूं असीं मोहबत वारा माण्हू आहियूं असीं फॾो फसाद नथा चाहियूं असीं कंहिंजे ख़िलाफ़ु कोन आहियूं असां चाहियूं था त असांखे जीअण ॾियो सिंध सिंधियुनि जी आहे असांजो इहो ई मक़सदु आहे त असांखे तंग न करियो असांखे जीअण ॾियो असां कॾहिं बि कंहिंजे ख़िलाफ़ु कंहिं ते हमिलो वञी कोन कयो आहे ऐं तंहिंजे करे इहे ॻाल्हियूं तव्हांखे मुफ़्त में माण्हू चवंदा बाबा मुनवर लगारी सां न वञो मारिजी वेंदो डपु ॾींदा ख़ौफ़ ॾींदा बाबा असां कहिड़ियूं ॻाल्हियूं था करियो असीं तव्हांखे जीअण ॾियो असांखे पंहिंजा हक़ ॾियो असांखे पंहिंजो जेका कणिक नथी मिले उहा ॾियो पाणी ॾियो इहे ॻाल्हियूं असांखे मारियो न असांखे खंभियो न असांजूं नियाणियूं न खणियो त ही
असां जहिड़ो हिकिड़ी हारायल जंग पिया विढ़ूं, हाणे असां में ख़ौफ़ पैदा कयो पियो वञे त हिननि सां न गॾिजो, परे थियो, मतां तव्हां ॻोठ न वञी सघे, सभु ग़लति ॻाल्हियूं आहिनि। तव्हां हिमत करियो, तव्हां अॼु हिमत ऐं बहादुरी जो मिसाल खणी हिते पहुता आहियो। मूंखे इन खां वधीक ॿी वॾी का बि ख़ुशी कान्हे। ऐं मां हिकिड़ो ख़ासि ऐलान कंदुसि हींअर न, जॾहिं मां पार्लियामेंट जे अॻियां पहुचंदुसि त जदोजहद जो हिकिड़ो नओं रुख, जीअं ही लॉन्ग वॉक न्यूयॉर्क खां वाशिंगटन ताईं 350 मील उहे क्लिप तव्हां ॾिठा हूंदा त उन्हनि में कहिड़े तकलीफ़ुनि मां गुज़री बि असां उहो पंधु कयोसीं ऐं सिंध जो पैगाम मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते पहुचायोसीं। हाणे इन वॉक दौरान मूंखे कहिड़ा ख़्याल था अचनि ऐं उहे तव्हांखे पसंदि आहिनि या न आहिनि, ज़रूरु आउं पंहिंजा तव्हां सां शेयर कंदुसि। पर हिकिड़ो ख़ासि जेको दुनिया में सिंधियुनि जो इंटरनेशनली को तरीक़ो न अख़्तियार कयो वियो हो, उहो मां कैनेडा जी पार्लियामेंट जे अॻियां अनाउंस कंदुसि। उन लाइ तव्हां इंतज़ारु कजो। तेसि ताईं तव्हां असांखे लॉन्ग वॉक में साथ ॾियो। तव्हांजी वॾी महिरबानी। थैंक यू वेरी मच मनोहर लेगारी। असां हाणे पंहिंजो जेको लॉन्ग वॉक आहे उनजी शुरूआति कयूं था डाउन टाउन टोरंटो खां। 450 किलोमीटरनि जो इहो वॉक आहे। उनमें जेके बि दोस्त असां सां गॾु हली सघनि थियूं हलनि। ऐं इहो वॉक 15 जून ते ऑटवा पुॼंदो ऐं उते असां कैनेडियन पार्लियामेंट जेके आहिनि उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं पंहिंजो मेमोरेंडम पेश कंदासीं। तव्हां समूरनि दोस्तनि जी महिरबानी जो सिंधी फाउंडेशन जे सॾ ते, कैनेडियन सिंधी एसोसिएशन जे सॾ ते तव्हां पहुता आहियो। मां हिकु दफ़ो वरी समूरनि दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां। ओके, असांजा दोस्त हाणे मार्च जे लाइ रेडी आहिनि। वंस अगेन थैंक यू वेरी मच फॉर कमिंग हियर एंड जॉइनिंग दिस वॉक। ठीक है, वॉक की शुरुआत कयूं था ऑफिशियली। ही असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहियासीं कैनेडा जे शहर टोरंटो मां निकतल लॉन्ग वॉक जी कार्रवाई। ख़बरुनि जी दुनिया में ख़बरुनि जो सिलसिलो अॻिते वधायूं था ऐं शामिल करियूं था ॿियूं ख़बरूं। नामियारे ॾाहे लेखक ऐं क़ौमप्रस्त अॻवान रसूल बख्श पलीअ जी 4हीं वरसी जूं तयारियूं तेज़ी सां जारी आहिनि। अवामी तहरीक ऐं क़ौमी अवामी तहरीक पारां वरसी तक़रीब जे तयारियुनि जो सिलसिलो शुरू कयो वियो आहे। इन सिलसिले में अवामी तहरीक जे मरकज़ी सीनियर नायब सदर अब्दुल कादिर रांटो, मरकज़ी जनरल सेक्रेटरी नूर अहमद कातियार, शऊर दाऊद पोटो, इस्माइल ख़ासखेली, ठठे जे सहाफ़ियुनि, अदीबनि, कलमकारनि, शाइरनि ऐं सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि खे 4हीं वरसी में शिरकत जी दावत ॾिनी। जॾहिं त ॿिए पासे क़ौमी अवामी तहरीक पारां 7 जून ते हर ज़िले में बेमिसाल अज़ीम मुफ़कर, ॾाहे दानश्वर लेखक, क़ानूनदान, चोटी जे मुक़रर सियासतदान ऐं उस्ताद रसूल बख्श पलीअ जी 4हीं वरसी मल्हाए खेसि भेटा पेश कई वेंदी। क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ पलीअ चयो आहे त रसूल बख्श पली जो सिंध ऐं मज़लूम अवाम जो रहबर हो। रसूल बख्श पली जो ज़ुल्म जे हर सूरत ख़िलाफ़ हो। हुन ॿारनि, औरतनि, अक़लियतनि, हारियुनि, मज़दूरनि ऐं मिसकिननि लाइ जंग कई। पली जे ज़िया जे कारे दौर में लखे माण्हू गॾु करे आमरियत खे ललकारियो। खरड़ो में जवाबदारनि शागिर्द खे ज़्यादती जो निशानो बणाए संसद वीडियो सोशल मीडिया ते वायरल करे छॾी। चइनि जवाबदारनि 8हीं क्लास जे शागिर्द सां ज़्यादती कई, जॾहिं त संसद वीडियो भरे पिण वायरल कई वई। पुलिस कार्रवाई कंदे वाक़े में मुलवस हिकु जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो, जंहिं पुलिस अॻियां ॾोह जो पिण एतिराफ़ कयो आहे। जाती तलके जे ॻोठ हाजी आरिफ अब्बासी जे ॻोठाणनि अलहरीनो अब्बासी, यूसुफ अब्बासी, अब्दुल हकीम अब्बासी ऐं यूसुफ भट्टी प्रेस क्लब ठटो पहुची एहतजाज कंदे इल्ज़ाम हयो आहे त कुझु ॾींहं अॻु नौजवान ज़ैनुल आबिदीन अब्बासी छोकिरी सां पसंदि जो परिणो कयो। 3 ॾींहं अॻु हथियारबंद ॻोठ ते हमिलो करे 2 औरतुनि समेत 6 ॼणनि खे हथियारनि जे ज़ोर ते अगवा करे विया आहिनि। अगवा थींदड़नि में रहमत ज़ाल उर्स अब्बासी, ज़ाहिदा धीअ याकूब, मारूअ ज़ुल्फ़ान, उमेद अली, मुर्तज़ा अब्बासी शामिल आहिनि। जॾहिं त हथियारबंदनि मच्छी जे तलाउ ते कब्ज़ो करे मच्छी माराई आहे। 7 ढगियूं ऐं 5 मेहूं बि काहे विया आहिनि। हुननि मुतालबो कयो त अगवा थींदड़नि खे बाज़ियाब कराए
तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। सकरंड भरिसां खॾहर थाणे जे ॻोठ अबन जा उनड़ में नामालूम जवाबदारनि कुहाड़ियूं हणी 43 सालनि जे मुमताज़ उनड़ खे क़त्ल करे संस लाश वण जे फसल में उछलाए छॾियो। वफ़ाक़ी हुकूमत पारां ईंदड़ माली साल लाइ मुल्क जे यूनिवर्सिटियुनि जी बजट में 60% घटिताई करण ख़िलाफ़ सिंध ऐं मेराण यूनिवर्सिटी जे मुलाज़िमनि पारां सेवा जे अॻवान मोहम्मद अली गांघरो, ज़ुल्फ़कार अली रुस्तमाणी, ग़ुलाम शबीर बलोच, अहमद अली कुंभार ऐं ॿिनि जी अॻवाणी में एहतिजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो। अॻवाणनि चयो त हिन भेरे हुकूमत खे यूनिवर्सिटियुनि लाइ 104 अरब रुपया ॾियण लाइ चयो हो, पर हुकूमत यूनिवर्सिटियुनि सां दुश्मनी जो मुज़ाहिरो कंदे ईंदड़ माली साल में यूनिवर्सिटियुनि लाइ रुॻो 30 अरब रुपया बजट में रखिया आहिनि, जेका वॾी नाइंसाफ़ी आहे। अहिड़े अमल सां यूनिवर्सिटियूं ख़सारे में हलियूं वेंदियूं। हुननि मुतालबो कयो त यूनिवर्सिटियुनि जी बजट 100% वधाए 124 अरब रुपया कई वञे। गंबट में धारियुनि जी आबादकारी ख़िलाफ़ सिंध सभा जे सॾ ते प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते आमिर अंसारी, सूर्य सोलंकी ऐं ॿियनि चयो त कराची ऐं हैदराबाद समेत नंढनि वॾनि शहरनि में धारियुनि जी आबादकारी बंदि कई वञे। सिंध धरती जे कुदरती वसीलनि ते कब्ज़ा ख़तमु करे सिंध खे पंहिंजा हक़ ॾिना वञनि। सिंध जो पाणी बंदि करे सिंधू दरिया जूं मौजूं ख़तमु कयूं वियूं आहिनि, जंहिंसां लखें एकड़ ज़मीन बंजर बणिजी वई आहे। शाइर क़ौमनि खे मुस्बत दग ॾसींदड़ तख़लीकार हूंदा आहिनि। सिंध जे शाइरनि खे शाइरी जो महवर सिंध ऐं सिंधी ॿोली खे रखणु घुरिजे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार इल्मी, अदबी, सियासी शख़्सियतनि ऐं शाइरनि गुज़िरियल राति मकली ते नगर अदबी घर पारां नाले वारे शाइर नूर सराय जी शाइरी जे किताब मोहबतूं वजद में जे मुनक़िद थियल महूरती तक़रीब खे ख़िताब कंदे कयो। तक़रीब खे ख़िताब कंदे MPA रियाज़ हुसैन शाह शिराज़ी, नाले वारे मुहक़िक़ डॉक्टर मोहम्मद अली माझी, सूफ़ी ज़ुल्फ़कार अली क़ादरी, शाइर इक़बाल शाहीन, हमीद मेहरानवी, इक़बाल ख्वाजा, RD ख़ासखेली, जसारत इलियास जोखियो, मोहम्मद बख्श बैराणी, बशारत इलियास जोखियो, मोहम्मद मारू खुश्क, निज़ामुद्दीन खडाई, नसीर मेमण, दिलावर समो ऐं ॿिनि चयो त नूर सराय सिंधी ॿोली में ख़ूबसूरत शाइरी करे सिंधी अदब में इज़ाफ़ो कयो आहे। मीरपुर ख़ास में महमूदाबाद थाणे जी हद उनड़ चौक जी रहवासण बेवह रोज़ीना भट्टी पंहिंजे पुट सिकंदर भट्टी सां गॾु मुबीना अगवा थियल न्याणी जी बाज़ियाबी लाइ प्रेस क्लब ॿाहिरां एहतिजाज कयो। न्याणी कलसूम भट्टीअ जी शादी नियाज़ मोहम्मद ख़ासखेली सां थियल आहे। अहिड़ो इज़हार संदसि अमड़ कयो। हुन वधीक चयो त जेको कुझु ॾींहं अॻु न्याणी खे मूं वटि छॾे वियो, हिकु हफ़्तो अॻाऊं न्याणी सां गॾु बाज़ारि वञी रही हुयसि त रस्ते में कार अंदरि सवार न्याणी जो ॾेर नवाज़ ख़ासखेली, आशिक़ अली ऐं ॿ नामालूम माण्हू ज़ोरी न्याणी खे अगवा करे फ़रार थी विया। हाणे नाठीअ धमकियूं ॾिए पियो त कलसूम फ़रार थी आहे, इंसाफ़ कयो वञे। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहियासीं ख़बरूं। इन ते ई प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जेॾहिं पेर तेॾहिं ख़ैर।